नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 91 सालगिरह जी मुनासिबत सां तक़रीब थी, जंहिंमें PPMNA शाज़िया अता मरी समेत वॾे तादाद में PP अॻुवाणनि कारकुननि शिरकत कई। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था अवैस कुंबर जी इन रिपोर्ट में। खिपरो में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 91वीं सालगिरह जी मुनासिबत सां म्यूनसिपल कमेटी हाल खिपरो में तक़रीब थी, जंहिंमें PPMNA शाज़िया मरी समेत वॾे तइदाद में PP जे अॻुवाणनि ऐं कारकुननि शिरकत कई। असां सोचियो त सभु कारकुन, सभु जियाला, सभु शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जा शहदाई गॾु हुजनि ऐं असां हिते बि हिकिड़ो केक कटूं ऐं हुन शहीद खे यादि कयूं, जंहिं शहीद असां लाइ पंहिंजो रतु ॾिनो, जंहिं शहीद हक़ ऐं सच जो साथ ॾिनो, जेको शहीद कंहिं डील खे तस्लीम न कंदो हो। असां जेका तक़रीब मुनक़द कई आहे भुट्टे साहिब जी 91 सालगिरह जी, ऐं भुट्टे ख़ानदान जूं तमामु वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि हिन मुल्क लाइ, असां लाइ क़ुर्बानी ॾिनी आहे, जियालनि जे लाइ ऐं पाकिस्तान जी वॾी ख़िदमत कई आहे। जेको शऊर असांखे मिलियो त ज़ुल्फ़कार अली भुट्टे खां मिलियो, उहो 73 जो जेको आइन आहे ऐं उन जे बारे में उहो जेको ठाहियो वियो, उहो असां ग़रीब माण्हुनि जे लाइ तमामु मुफ़ीद आहे। पीपल्स पार्टी तालुक़े खिपरो तरफ़ां 91 सालगिरह मल्हाई पई वञे। हक़ीक़त में ॾिठो वञे त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो हिकिड़ो आलमी शख़्सियत हो। पूरी दुनिया जा जेके मञ लीडर हुआ उन्हनि में भुट्टो साहिबु पहिरें नंबर ते मञ लीडर हो। ऐं असां पाकिस्तान में सिंध वासी ख़ुशि नसीब आहियूं जीअं त असांखे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो पाकिस्तान जो 1973 जो असांखे आइन ॾिनो, असांखे स्टील मिल ॾिनी ऐं हज़ारे लखे माण्हुनि खे रोज़गार बि ॾिनो। ऐं उन खां बि शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो वॾो कमाल आहे त उन हिन सिंध धरती जे पाकिस्तान जे मज़लूम तबिके खे ॻाल्हाइण जी सघ ॾिनी। सलाम पेश था करियूं जीअं असांखे सियासत में हलणु चलणु ॻाल्हाइणु सेखारियो। संदसि साख पंहिंजा परावा ॾियनि, वतन तां कंदड़ जान क़ुर्बान भुट्टो, ख़तम ज़ालिमानू कंदो हियो निज़ाम, तबाहीअ जो तन लाइ तूफ़ान भुट्टो, करण रांदि खोटी मुनासिब न सम्झे, ॿुॾाए बीठो मर्द मैदान भुट्टो। सालगिरह जी तक़रीब में शरीक माण्हुनि जो चवण हो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जूं हिन मुल्क ऐं जमहूरियत लाइ ॾिनल क़ुर्बानियूं तारीख़ में हमेशह सुनहरी अखरनि में लिखियूं वेंदियूं। अवैस कुंबर, अवामी न्यूज़, खिपरो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।